लाड़काणे जी समाजी वर्कर मंशियात जे विकिरे ऐं पुलिस जी कारकर्दगी वाक़ई करे छॾी आहे। समाजी वर्कर अहमद अकबर फुल घिटी वञी ढोल वॼाए मंशियात ख़िलाफ़ आगाही ॾिनी। उन मौक़े ते समाजी वर्कर अहमद अकबर फुल जो चवणु हो त शहर में हर हंधि मंशियात जा अॾा खुलियल आहिनि, जंहिं सबबु नओं नस्ल तबाह थिए पियो। उन मौक़े ते समाजी वर्कर अहमद अकबर फुल जो चवणु हो त शहर में हर हंधि मंशियात जा अॾा खुलियल आहिनि, जंहिं सबबु नओं नस्ल तबाह थिए पियो। हुन चयो त शहरी जिते बि मंशियात जो विकिरो या इस्तेमालु ॾिसनि खेसि आगाह कयो वञे, हू लाॻापियल थाणे जे SHO जी कारकर्दगी वाइकी कंदो। हम हर हीरोइन के अड्डे पे जाएंगे, जहाँ भी हीरोइन चलती है, जिस भी मेले में हीरोइन चलती है, उधर जाएंगे, वहाँ के SHO को वहाँ बुलाएंगे, SHO की कारकर्दगी दिखाएंगे कि भाई आपके होते हुए हीरोइन क्यों चल रही है। समाजी वर्कर अहमद अकबर फुल DIG लाड़काणे इरफान बलोच ऐं SSP मसूद अहमद बंगश खे मुतालबो कंदे चयो त शहर मां हीरोइन जो अंत आणण लाइ जोगा क़दम खयां वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।